नाज़िम ठुल्लई भरपासे उरड़ी जी वबा संगीन सूरत हाल अख्तियार करे वरती है। मोजी मर्ज़ वधीक एक मासूम ॿारड़ी जी हयाती खसे वरती है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुख्तियार टोल। जी मुख्तियार, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां टुल में जेको उरड़ी जी मरीज़ में जेको राब्तो न अची सघियो आहे ऐं शेख माला में जेको उरड़ी वॻे जेको वधीक हिकिड़ी जेको मासूम जेको निगर जेको 2 सालनि जो खान मोहम्मद शेख जेको फोत थी वियो आहे। उरड़ी वॻे जेको फोत थियल ॿारनि जो जेको अंग वधीक 46 थी वियो आहे। केतिरा मासूम ॿार जेको उरड़ी में वठिजी विया आहिनि पर सिहत खातो तर्क में न अची सघियो आहे। ठुल तालके में इलाइक़े जेको मीरपुर ॿुड़ो में हिकु निगरी जेको आहे फोत थी वई आहे ऐं तालके ठुल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सवे ॿार जेको उरड़ी जे मर्ज़ में जेको वठिजी विया आहिनि पर पूरे इलाइक़े जे उरड़ी में जेको हिकु वबा जी सूरत हाल अख्तियार करे वई आहे। सिहत खाते या ज़िला जेकावान समेत चूंडियल नुमाइंदनि उरड़ी जे मर्ज़ में जेको आहे रोकथाम लाइ के बि उपाय न वरिता। मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त MP डॉक्टर सुराब ख़ान सरकी हेल्थ कमेटी जो चेयरमैन हुजण जे बावजूद बि जेको आहे नोटिस न वठी छॾियो आहे ऐं मतिलबु हितां जे रहवासियुनि जी घुर कई आहे त उरड़ी जे मर्ज़ में जेको आहे कंट्रोल करे सख़्तु क़दम खयां वञनि जीअं गुलनि जहिड़ा मासूम ज़िंदगी वधीक बची सघनि। जी मुख्तियार, अवां जी महिरबानी।